ॾिठी न तुंहिंजी अख खुटी वई पर मुंहिंजी ज़मीन न खुटी। जरेबन में मच्छीअ जा फार्म बंगला गाॾियूं ये सब जो सब सरदार साईं ऐं सियासत जूं महिरबानियूं अथई। वाकई करम खान ये सियासत जूं महिरबानियूं अथई। न त तूं तो वटि त पके ते वेसो बि बनीअ जो कोन हो। पर नाराज़ न थी जाए, ॾिसण सां ई तो वारे भाउ खे निड़ में ई निभाग आहे। असलम बेवकूफ़ आहे, उनखे इज़त ऐं ज़िलत जी ख़बर ई कोन्हे। सच पुछी न त मूं उनखे पढ़ाए वॾी ग़लती कई आहे। करम खान तो वारो भाउ त पढ़ियल लिखियल ॼट आहे। ज़मीन ते रही करे आसमान जूं ॻाल्हियूं थो करे। इहो MPA बणिजी तव्हांजे मथां माण्हू खिलाईंदो, इहा ज़मीन बि रुली वेंदव। मूं वारे भाउ खे मथे ते शराफ़त जो ताज पातल आहे। ख़बर अथई छा चवंदो आहे? इन मिल्कियत हथ करण लाइ तो मायरनि जूं झोलियूं ख़ाली करायूं, राज माराया आहिनि, पोड़नि खां उन्हनि जी पोड़ाइप जो सहारो खसियो आहे। इहो सच आहे करम खान, पर सियासत ऐं मोहब्बत में सभु कुझु जाइज़ आहे। बाक़ी सियासत ख़ाली हवालनि ते त नथी करे सघिजे। सही थो चई सोभारा खान, पर मां चाहियां थो त मूं वारो भाउ मूंखां वधीक कम करे। रेस करम खान, तव्हांजो भाउ त धीअनि जहिड़ो पुटु आहे, इन जा मर्दनि वारा कम कीअं थींदा? मर्द बणिजी जीअण लाइ शींहं जी दिलि घुरिजे। ज़माने में इज़त सां जीअण लाइ अखियूं आसमान ते रखणियूं पवंदियूं, न त ज़मानो किथे थो जीअण ॾे। इहा दौलत ई उहा ताक़त आहे जंहिंसां ज़माने जी ज़बान बंदि करे सघिजे थी। पर मां छा कयां? दौलत जी ताक़त जो मूं वारे भाउ खे अंदाज़ो ई कोन्हे। छॾे ॾियोसि करम खान, जॾहिं वक़्त जी हिकु ई चमाट लॻसि न त सभु कुझु सम्झी वेंदो। सोभारा खान, मां त इहो थो चाहियां त मूं वारो भाउ मूंसां कुल्हो कुल्हे में मिलाए वक़्त जूं दीवारूं त्राहींदो हले ऐं मूंखां अॻ में डुकी वञी दुश्मननि जो किलो केराए। करम खान, कॾहिं बबरनि खां बि ॿेर छणिया आहिनि? तव्हां बचल खान लाइ सोचो त उनखां बेइज़तीअ जो बदिलो कीअं वठिजे। तर्स सोभारा खान, बचल जी हिकु कमज़ोरी आहे, राज जे कुत्ते खे बि धक लॻुसि न त बर्दाश्त कोन कंदो। मूंखे ॿुधाए, उहो माण्हू पंहिंजे भाउ जे हथां पंहिंजी बेइज़ती कीअं बर्दाश्त कंदो? मज़ो न थींदो करम खान। मां त चवां थो बचल खान सां गॾु बचल खान जे राज जो बि कंधु झुकाइणो पवंदो, तॾहिं ठका ठुकी करणी पवंदी। लोह बाह में ॻाढ़े थियण खां सवाइ त कोन वरंदो न। सोभारा खान, करम खान हर कम पंहिंजे वक़्त ते कंदो ऐं वेड़ जो वक़्त बि परे कोन्हे। उहो वक़्तु आयो न त बचल पंहिंजा ॿई हथ मथे ते रखे वेही रहंदो, ख़बर ई कोन पवंदसि त अखि छिंभ में छा थी वियो।